अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आरसी आयो पारस न्यूज़ शामिल करें था सिजावल माल ताफ पठान की रिपोर्ट। प्रेस क्लब सिजावल अॻियां रिटायर्ड उस्ताद जो एहतजाज ज़मीन जो कूड़ो खातो रद्द करियो। अॻूणो डीसी सिजावल समेत जालसाज़ी में मुलवस समूरन सरकारी मुलाज़मन खे जेल मोकिले मूंसां इंसाफ़ करियो। कफनपोश मुतासिर अब्दुल रज़ाक कहराई जूं दाहूं गुज़रियल 5 महीना अॻु सिजावल लॻ ॻोठ बचल कहराई में रिटायर उस्ताद अब्दुल रज़ाक कहराई जी माइटाणी ज़मीन 6 एकड़ 8 गुंटा जो बाअसर माण्हुनि रेवेन्यू अमलदारनि सां मिली ज़मीन जो जाली खातो कराए बाद में कब्ज़ो करे वरितो आहे। रिटायर्ड उस्ताद अब्दुल रज़ाक कहराई इल्ज़ाम हणंदे हिन चयो त बदली थी वियल डिप्टी कमिश्नर सिजावल इस्माइल मेमन मुख्तियारकार अब्दुल रज़ाक सुमरो सुपरवाइजिंग तपेदार नूर अहमद खट्टी मुंहिंजी ज़मीन जो कूड़ो खातो करे छॾियो आहे, जंहिं बाद नाले रहीम ॾिनू कहराई जुम्मन शाह मुंहिंजी सर्वी ज़मीन ते 5 महीननि खां कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त कब्ज़ा माफ़िया ऐं संदन साथी मूंखे ऐं मुंहिंजे भाइरनि खे क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे हर वक़्तु जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। हिन चयो त 3 भेरा मुंहिंजे मथां हमले जी कोशिश पूर्ण कई वई आहे, जंहिं में आऊं मौजज़ाना तौरु बची चुको आहियां। रिटायर्ड उस्ताद चयो त मुंहिंजे ऐं मुंहिंजे भाइरनि ख़िलाफ़ कब्ज़ा माफ़िया 22 ए तहत FIR कूड़ी दाख़िल पूर्ण कराई आहे, जंहिं में मूंखे ऐं मुंहिंजे भाइरनि खे दहशतगर्द ॼाणायो वियो आहे। सिजावल जे सहाफ़ियुनि तोड़े शहरियुनि ऐं ॻोठाणनि खे मुंहिंजे किरदार जी समूरी ॼाण हूंदी त दहशतगर्द ऐं कब्ज़ागीर केरु आहिनि। मुतासिर रिटायर्ड अब्दुल रज़ाक प्रेस क्लब अॻियां एहतजाज बुख हड़ताल करे इहो ऐलान कयो आहे त आऊं सॼी सिंध में बुख हड़ताल करे पंहिंजी ज़मीन ते कयल कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज नोट कराईंदुसि।